खबर शामिल कंदा आलम गढ़ी यासीन मां। स्पेशल रिपोर्टर कादरदाद महर के मुताबिक गढ़ी यासीन में कश्मीर सां यकजहती लाइ शागिर्दनि ऐं उस्तादनि पंपलेट ऐं झंडा खणी मेन प्राइमरी स्कूल खां हेड मास्टर दिलशाद अहमद भट्टी, अली गौहर बुरडो, कमरदीन ओढो, गुलाम मुस्तफ़ा बुरडो, अशरफ सूमरो, हसीब मेमन, शाबदीन महर ऐं ॿियनि रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौंकनि रोडनि रस्तनि खां थींदी गढ़ी यासीन प्रेस क्लब पहुती, जिते कश्मीर बनेगा पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हया विया। उन मौके ते दिलशाद अहमद भट्टी ऐं ॿियनि उस्तादनि ऐं शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर असांजी जान आहे, असां कश्मीरनि सां गॾु आहियूं। कश्मीर में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कर्फ्यू जहिड़ो माहौल आहे। उतां जे मुसलमाननि जी हिंदुस्तान सरकार ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। अक़वाम मुतहदा समेत वागधड़नि खां मुतालबो कयूं था त हिंदुस्तान जे बेवाजिबियुनि जो नोटिस वठी कश्मीरनि खे आज़ादी ॾियारी वञे।